इसराइल की गज़ा ते वैश्वानिक बमबारी सबब शहीद फ़लस्तीनी जो अंग 8.5 का वधी पियो। शहीदन में 3612 शामिल। इसराइल की गज़ा जी अस्पतालन पर सां बमबारी। तुर्किश अस्पताल ते बमबारी। अस्पताल फौरी खाली कराने की धमकी। अस्पताल के भरपासे में शदीद बमबारी। बारूचे दुहे सबब अस्पताल में पनाह वठंदड़न जो साह बुसारजन लगो। गज़ा में हयात विञाईंदड़ ॿारनि जो अंग 6 सालन में पूरी दुनिया में जंग सटियल इलाइक़नि खां वधी वियो। इसराइली फोर्सेस रामला मां फ़लस्तीनियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। पहिरीं नवंबर का पेट्रोलियम शयुनि जे अघनि में हिकु भेरो ॿीहर वॾी घटिताई जो इम्कान। पढ़ी मीडिया मूजिबि आलमी मंडी में कचे तेल की कीमत में फी बैरल $5 घटिताई थी आहे। पाकिस्तान में ईंदड़ महीने का पेट्रोल की कीमत में 15 का 20 रुपए ताईं घटिताई जो इम्कान। हाई स्पीड डीज़ल जे अघ में 10 का 16 रुपए ताईं घटिताई जो इम्कान। निगरान हुकूमत गैर कानूनी परडेहन की वापसी लाइ ऑपरेशनल प्लान के हतमी शिकल ॾेई छॾी। पाण मुरादो पंहिंजे मुल्क न वेंदड़नि खिलाफ 1 नवंबर का कार्रवाई शुरू थींदी। हुकूमती रिपोर्ट मूजिबि हेल ताईं 82 सार अफ़गानी शहरी पंहिंजे मुल्क वापस वञी चुका। नवाबशाह में पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन से सदर गुड़िस्तर आसिफ अली ज़रदारी की ज़रदारी हाउस में कारकुननि सां मुलाक़ात। अगूड़ी सदर कारकुन सां सियासत ऐं चूंडनि सां लाॻापियल तजवीज़नि बाबति सलाह मशवरा कया। पीपल्स पार्टी जो पैगाम घर घर पहुचायो। आसिफ अली ज़रदारी जे कारकुननि खे हिदायत कंदे चयो त पीपल्स पार्टी ईंदड़ आम चूंडनि में सॼे मुल्क मां कामयाबी हासिल कंदी। पीपल्स पार्टी जी असल ताक़त मज़दूरी आहिनि। क़यादत पंहिंजे कारकुननि सां गॾु बीठल आहे। बाड़ू वेझो नंढे भाउ वथा वॾो भाउ क़तल। ॻोठ अला चुपायो डहर में जवाबदार यूसुफ गोलियूं हणी वॾे भाउ हक नवाज़ सोलंकी खे क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची इलाज कराए अस्पताल मुंतक़िल कयो। जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। ऐं कंदकोट वेझो नीगर शाख में किरी बुॾी फौत। ॻोठ खान मोहम्मद गुजराणी में 8 वरिएं जो मजीद पुट मोहम्मद गुजराणी घर अॻियां शाख में बुॾी पियो। बाडरे भरिसां पाणी वारी मोटर मां करंट लॻण सबबि नौजवान शफ़क़त अबड़ो फौत।